भागन वारी ये नगरी आहे। ॿुधाए मां संत मां सभिनी खे मञंदो आहियां, पर जिनखे आत्मा सां जिनखे पंहिंजे आत्मा में मूं विहारियो आहे अहिड़ा ॿ दरवेश स्वामी लीलाशाह ऐं स्वामी हिरदाराम। छो जो इन्हनि रुगो ॾिनो, साईं लीलाशाह हूंदा न, स्वामी लीलाशाह जेके कपड़ा पाईंदा हिकिड़ो चोलो ई पाईंदा, वाइट चोलो पाईंदा, पर सॼो हिकिड़ो ई चोगो, पर उन चोगे में किथे खीशो कोन हूंदो। 68 जी ॻाल्हि थो ॿुधायां। हिकु दफ़ो मां आगरे वियल हुउसि, तॾहिं साथ मोतीराम सां गॾु ॻाईंदो हुउसि, नओं उनजो चेलो थियो हुउसि। आगरे वियासीं, उते उन्हनि जे प्रोग्राम कयोसीं त स्वामी लीलाशाह जी उते बि हिकिड़ी कुटिया आहे, आगरे में बि उते कुटिया बि आहे प्लस गौशाला आहे। त उते साईं जन आयल हुआ, असीं बि वियासीं शाम जो, महादर्शन कयो। 15-20 माण्हू साईं जे चैनी पासे वेठा हा, साईं जन साम्हूं वेठा, जेको अचे पियो अची वेह पियो, साईं जन कुछ ॻाल्हाइनि पिया, कुछ प्रवचन कनि वेठा। प्रवचन कने कने ओचितो नज़र पई हिकिड़ो सजण, हिकिड़ो भाई आयो सूटेड बूटेड हथनि में। तॾहिं मूंखे यादि आहे 68 में 100 जा नोट हेॾा वॾा हलंदा, चौड़ा ऐं वॾा। 7 या 8 नोट हुअसि धणी हथ में, जेको आहे उन नोटनि जी हीअं जीअं न करे विञणी ठाहिजे, हीअं विञणी ठाहे जेके माण्हू वेठल हुआ सभिनी मथां ईअं घोरींदो घोरींदो घोरींदो, जेके 20-25 माण्हू हुआ सभिनी मथां घोरे घोरे अची करे रखी साईं जे पेरनि ते। साईं चयो खण खण अबा खण, हथ जोड़े बीठ, अरे खण बुद्धि कोन थो जा, खण। छा ई मूंखे खीशो आहे? चई से मुंहिंजी श्रद्धा आहे, तव्हांखे ॾियां। चई मूंखे ॾियण जी श्रद्धा, मूं वटि छा ॾिठो अथई? अरे जे तोखे ॾियणो ई अथई, ॾियणो ई अथई, ॻोल्ह तुंहिंजे पाड़े में को न को अहिड़ो घर ज़रूर तोखे मिली वेंदो, को न को अहिड़ो घर तोखे ज़रूर मिली वेंदो जंहिं घर में खाइण वारा त 8-8 भाती आहिनि, पर कमाइण वारी हिकिड़ी बि पहर कोन्हे। अदा पंहिंजे कुल्हनि ते तूं रुगो 50 किलो बि कणक खणी जे उनजे दर ते छॾे आए, उहा 50 किलो कणक हू सॼो परिवार सॼो महीनो खाईंदो। पोइ उहे जेके घर जा 8 भाती आहिनि, 8 ई तोखे आत्मा सां दिलि सां दुआऊं ॾींदा, तूं रंगजी वेंदे। तोखे ॾियणो अथई? अरे ॾे वञी उन परिवार में जंहिं परिवार में न्याणी त शादीअ जे लाइक़ आहे, बिल्कुलु तयारी आहे, पर उनखे मुंहुं उघाड़े करण वारो उनजो पीउ मरी वियो आहे। या अहिड़ो परिवार भाई पीउ त आहे पर न्याणी जी शादी जो ख़र्च नथो खणी सघे, सिर्फ़ 2000 लॻंदई, हिकु कन्या जो दान तोखे मिली वेंदो। अरे वञी करे कंहिं अहिड़े परिवार में रुगो हिकिड़ी पेती ठाहे बि ॾेई आहे न, उहा न्याणी जिते बि वेंदी, जेतिरी उमिरि जीअंदी तेसि ताईं तुंहिंजा गुण ॻाईंदी, तुंहिंजे बच्चनि लाइ तुंहिंजे न्याणियुनि लाइ दुआऊं घुरंदी। पोइ उनजे सदके, उनजे दुआउनि जे सदके तुंहिंजूं न्याणियूं ख़ुशि ठहंदी। यार ॾे वञी उन परिवार में। बाक़ी त सजण चई जिन मेड़िया सव तिन थोरा थोरा भव, जिन मेड़िया सव तिन थोरा थोरा भव, जिन मेड़िया 1000 तिन जा विसरिया धंधन में बच्चा ऐं ॿार। जिन मेड़िया सव तिन थोरा थोरा भव, जिन मेड़िया 1000 तिन जा विसरिया धंधन में बच्चा ऐं ॿार। वरी जिन मेड़िया लख तिन जी रुगो संभाल ऐं रख, किथे रखूं? सुभाणे इनकम टैक्स वारा जी सुञ करे वञनि, प्रॉपर्टी वठंदा 1.5 करोड़ जी, लिखाईंदा 10 लखे जी। वाइट में नाणो किथां अचे? पैसा त खोड़ पिया आहिनि। उन 10 लख ॾेखारण लाइ बि एंट्रियूं वठंदा आहिनि तोखां मूंखां। चई जिन मेड़िया लख तिन जी रुगो संभाल ऐं रख, जिन मेड़िया करोड़ तिन जूं रुगो ज़रबूं ऐं जोड़। पुछ वञी कंप्यूटर खां घणी रक़म आहे, पाण खे ई ख़बर कोन्हे।
रुगो फ्लॉपी खीसे में वेठी पिया घुमनि। हाँ, जिन मेड़िया करोड़ तिंजू रुगो ज़रबो ऐं जोड़, जिन मेड़िया अरब तिन कठी कई आ कड़ब। कड़ब चइबो गाह के सिंधीअ में। जिन मेड़िया अरब तिन कठी कई आ कड़ब, चिन खे लगी भंबट भरिया अदा उहे मिड़ई चरिया जेके माया मेड़ी न मुसीबत लाइ। हाँ, माया जो ॿियो नालो ई मुसीबत अथव। बाक़ी त चवनि 100 विञाइजे पर शान न विञाइजे। 100 वरी कमाए वठंदे अदा, शान वियो त वरी न कमाए सघिबो। हाँ, उनमें साल लगी वेंदा आहिनि। इन करे 100 विञाइजे पर शान न विञाइजे, 1000 विञाइजे पर हाल न विञाइजे, लख विञाइजे पर लक्षण न विञाइजे। लख विञाइजे पर लक्षण न विञाइजे, किरोड़ विञाइजे पर कुर्ब न विञाइजे, पदम विञाइजे पर प्रीत न विञाइजे, लाइजे त निभाइजे। लाइजे त निभाइजे, न त असली न लाइजे, जे कंहिंजो खाइजे त खाराइजे, न त असली कंहिंजो न खाइजे। हर शहर में हूंदा आहिनि। मुंहिंजे शहर में हिकिड़ो त प्रेमी आहे, ख़बर अथसि परमानंद जो नाश्ते जो टिफिन 10 बजे खुलंदो आहे। भॻवान जो कसम 10 में 5 मिंट हूंदा आहिनि, धणी हाज़िर। उनखे खाइण में तो मज़ो अचे, असांखे खाराइण में तो मज़ो अचे। ऐं खाराइण सां जेका ख़ुशी मिलंदी आहे न, सा खाइण सां ख़ुशी कोन मिलंदी अथव। रुगो अंदर में बैठो रह 10 रुपया बचाए नाश्ते जा, गोॾीअ जा 10 रुपया कंहिंजे लाइ। दादा ही ज़िंदगीअ जा रंग आहिनि। वाह वाह राम श्याम, वाह मुंहिंजा भॻवान। अदा केॾांहुं पिया वञो? ईअं न वञिजो, घर कोन लभंदो। भॻवान जो कसम, असां हिरदाराम जो कसम, बसि घर कोन लभंदो आहे। ऐं जे भुल में घर पहुची विया त सुबुह 5:45 बजे कुझु बि थी सघे थो। हा, मूंखे सौंसो थो पए। सुबुह जो 5:45 बजे न उन ॾींहुं थियो न, उन ॾींहुं नागपुर में प्रोग्राम हो मुंहिंजो। हालांकि उते त लेट थी वई, 2:45 थी विया प्रोग्राम में, कंवराम जी वरसीअ ते 2:45 थी विया। छो मां नथो वणा? ओ अदी मां कोन थो वणा भेण। पोइ छो पिया मूंखे छॾे वञे निंढण को करे? अच्छा मुंहिंजे लाइ राखी वठण? आहे कुर्बान, क्या बात है। हा हा, ख़र्ची मोकिलियो त राखी बि मोकिलियो। न्याणी अहिड़ी सदोरी थींदी अथव। ॿुधायोमांव शादी खां पोइ खाईंदियूं सावरनि जो, पर हमेशह ॻाईंदियूं पंहिंजे माइटनि जो, भई जीए बचे मुंहिंजो भाउ। तॾा अलाए ॻाल्हि कहिड़ी पई हली, मूंखे वेसर जा घोड़ा आहिनि न, कहिड़ी धूड़ पायां। हा हेॾो इहो असां वेठो आहे न। आशू भगवान जो कसम, हिन सॼे एरिया में, सॼे हिन अंचल में, इंदौर प्रोग्राम हुजे, उज्जैन प्रोग्राम हुजे, भोपाल हुजे, बैरागढ़ हुजे, होशंगाबाद हुजे, इटारसी हुजे, किथे बि हिन टुकरीअ में जेकॾहिं प्रोग्राम आहे त मूंसां ही जोड़ो, हेॾा दिलीप कुमार ऐं हेॾा आशू, इहे 2 नंग त ॼण मूंखे ॼण नानाणनि ॾिणनि में मिलियल आहिनि। हा, ऐं उनजो कारण आहे सुठा कलाकार आहिनि। असीं माण्हुनि खां पैसा वठंदा आहियूं, फोकट में कोन कंदा आहियूं प्रोग्राम। पैसा वठूं त समूह कमु त ॾेखारिजे न, ॻणाइणा थोरी आहिनि माण्हू। त ही मुंहिंजे हिन पार्टीअ जा अनमोल रतन अथव। हेॾा ई महाराज स्वामी आहे, पांडे जी अञा हिन कमु कोन ॾेखारियो आहे। अॼु ॾेखारींदो, हाली त पिटे पियो। हिकु दफ़ो ई महाराज वठी असां आहे, ब्राह्मण देवता आहे, आशीर्वाद हिननि जो वठिजे। हूअं ब्राह्मण आहे पर सुठो कलाकार बि आहे, सुठो गायक आहे। तव्हां जिन माने आवाज़ ॿुधंदा तव्हांखे लॻंदो नरेंद्र चंचल पियो ॻाए। इहा माता जी ख़ासि इन ते कृपा अथसि।
व्यारी तो पासे में आयसि एक दफ़ो वठी वियोसीं प्रोग्राम हो असांजो प्रोग्राम ते जीअं वेठासीं त प्रोग्राम माना तमामु लिमिटेड पब्लिक 200-250 माण्हू हुआ नंढड़ो सो हॉल हो 200 ई कुर्सियूं विछायल हुयूं सब माण्हू वेठा प्रोग्राम जी शुरू कयोसीं प्रोग्राम जी शुरू कयो त अञा म्यूज़िक वॼाइण शुरू कयमि त उन म्यूज़िक ते ई अॻियां जेके लाइन हुई कुर्सियुनि जी हिन पासे लेडीज़ हिन पासे जेंट्स सभु उथिया मुंहिंजी छा थो थिए हलिया विया पुठियां अदा मुंहिंजा त 2 विया 6 विया मुंहिंजी छा थियो मां हिन ॾे निहारियां ही मूं ॾे निहारे अहिड़ो अञा कुझु चयो बि कोन्हे ही उथिया छो मुंहिंजे प्रोग्राम में पाण जेके पुठियां हूंदा आहिनि से अॻियां अची वेंदा आहिनि ही पाण अॻियां उथी जाइ छॾे वरी पुठियां बीठा आहिनि मुंहिंजे हूंदनि को कमु वरी अञा हिकिड़ो गीत अञा शुरू कयुमि त पोइ त यकियूं 2 लाइनूं उथियूं मूं निहारियो हिन पांडे ॾे मुंहिंजो पांडे जी हे माण्हू उथी छो पिया वञनि छी भाऊ मूंखे कहिड़ी ख़बर जेके उथनि पिया उन्हनि जो रत पियो न मां त वेठो आहियां न दादा मुझे शायदि गीत कोन वणियो गीत चेंज कयुमि त ॾिसां त 2 लाइनियूं ॿियूं बि उथियूं मूं चयो अञा ॿुड़ी बि कोन कई आहे मूं चयो पांडे हे माण्हू उथी केॾां था वञनि ऐं छो पिया उथनि जी मूंखे कहिड़ी ख़बर ऐं हक़ीक़त उन ॾींहुं इहा हुई जो वेठो त मुंहिंजे पासे में हो न अहिड़ी पई न मां बास अचे भगवान जो कसम ईअं पियो लॻे ॼण महीनो खनि के मोल कुते सां गॾु सुम्ही आयो हुजे सो मूं पुछियोमांसि पांडे जी सच ॿुधाए सनान कॾहिं कयो हई हे चई भाऊ मस्ती न कयो मां रोज़ सनानु कंदो आहियां ब्राह्मण आहियां ऐं अॼु त पाण 2 दफ़ा कयो आहे मुझो महाराज पोइ ये बास किथां पई अचे थी मूंखे कहिड़ी ख़बर अचे हिन दिशा मां पई आवाज़ या बास पोइ त मूं बि नूसणनि कुतनि वांगुरु सूंघियोमांसि हितां मथे खां सूंघणु शुरू कयो मां मां पेरनि ते अचां ॾिसां धणी खे जेके जोराब पातल हुआ उन मां बास पई अचे कंहिंजो पघर हूंदो आहे न साड़े मारींदो आहे सभिनी खे अनुभव थियल हूंदो हिकु अधु दफ़ो ज़िंदगीअ में मुझो भला सच ॿुधाई जोराब कॾहिं मटिया वई चई भाऊ पाते अञा अॼु 9 ॾींहं थियो आहे मुंहिंजो मरी मुझो पोइ तुंहिंजो यार तूं मुंहिंजो धंधो फिटाईंदे भई कॾहिं खीसे मां 50 जो नोट ॾिनोमांसि मुंहिंजो वठि वञी समूह अथई दुकानदार नवां जोराब वठी पाए अची चंडा मुंहिंजी ग्राहकी विञाई अथई हे बि वियो वञी नवां जोराब वठी करे पाए वरी परियां थोरो सूट मथे खणंदो आयो जी हा ठीकु आहे मुंहिंजो ठीकु आहे हलिया वे माण्हू उथी विया हाणे ॼमाइणो आहे मजमो अदा वरी जो ॻाइणु शुरू कयो मौज अची वई पोइ त मां मौज में अची वियुसि हाणे मूंखे त दिमाग़ मां बास ई निकिरी वई नवां जोराब ॾिसी अदा जो मूं ॻाइणु शुरू कयो अध में ॻाइणो त मूंखे चकर अचणु लॻा मूंखे लॻो पक ई पख परमानंद तूं मरी वेंदे एॾी बास पाण हाणे अॻे खां डबल अरे मुंहिंजो ब्रह्म देवता हाणे त जोराब नवां पाए आयो आहे पोइ भला इहा बास काॾूं पई अचे चई भाऊ बास वेंदी केॾां छो जो पुराणा जोराब त हिन खीसे में खणी आयो नथो पुॼी सघिजे था माण्हुनि सां अरे मुंहिंजो निभागा जीव जोराब त मूं तोखे नवां पाराया इहे तो छुल न चई भाऊ ॾिसो मां तव्हांजो मान रखियो तव्हां चयो नवां जोराब मां पायासि ही पुराणा उछलण लाइ तव्हां मूंखे मजबूर नथा करे सघो मुंहिंजो छो चई इहे जोराब मुंहिंजा पुराणा 5 में हिकिड़ो पेर विकामंदो आहे छा तो चई हा इन जोराब जी ब्लैक हलंदी आहे अड़े केरु वठंदो अथई चई मुंहिंजा पुराणा टुकियल जोराब त मूंखां शहर जा डॉक्टर वठंदा आहिनि अरे भाई उहे छा कंदा आहिनि
जी डॉक्टर बेहोश थींदो आ जो ऑपरेशन का पो टी महीने मस उनके होश ईंदो आ ॾिसो था ढोल करे वेठो आहे जवान वॼाइण में सुरीलो राम श्याम पार्टी जो जन जान संजीव कुमार न वो फिल्मुनि वारो न हींअर अहिड़ी भिटकियल आत्मा अथव ही ॿियो दफ़ो आयो आहे मूंसां गॾु विच में होशंगाबाद प्रोग्राम हो ईअं न उते धणी आयो आशू वठी आयो हिनखे अदा जीअं प्रोग्राम शुरू कयोसीं ही ॾाढो मस्तीअ में जो धम धमाधम जीअं अच्छा माण्हू नचंदा त न ढोलक ते न परमानंद भले कहिड़ो बि ॻाए सुरीलो पर जेसि ताईं ढोलक में मज़ो न आहे ही बि धमाधम वॼाईंदो अचे पब्लिक बि नचण में मां बि नचण में ओचितो मुंहिंजी नज़र पई न जे ढोलक ते छा खणी ॾिसां धणी जेका ढोलक वॼाए पियो उन ढोलक जा जेके ॿपड़ा थींदा न वॼाइण जा उन्हनि ॿिन्ही पासे ॿिनि मायुनि जा फोटू चंबड़िया पिया हुआ अरे मां तो ॿेड़ी तरई हे कहिड़ी हीरोइन जा फोटू चंबड़ाए आयो आहियां छे भाऊ ये के हीरोइन जा कोन आहिनि जो कंहिंजा आहिनि चंडा हिकिड़ी त मूंखे ललिता पवार पई ॾिसण में अचे ॿी कहिड़ी आहे चई न भाऊ मुंहिंजो ला चंडा माण्हू छा चवंदा भई परमानंद प्यासी पार्टी जो माण्हू ही कहिड़ी हीरोइन सुठो थो लॻे हिते देवी देवताउनि जा चंबड़ा ही मायुनि जा लाए चई कोन लाहींदुसि मुंहिंजो छो चई भाऊ इन मां हिकु पासे त आहे मुंहिंजे जोए जो फोटो ऐं ॿिए पासे आहे मुंहिंजे सस जो फोटो चंडा एॾियूं वणनि थियूं जो गॾु चंपड़ाए पियो पिनाइनि चई न भाऊ वणनि त निभागियूं मूंखे बि कोन थियूं अरे पोइ चंपड़ायो छो अथई चई भाऊ छा आहे जो घर में त चंटियुनि सां मां गई कोन थो पुॼी सघां पोइ ॿाहिरि निकिरी इन्हनि जे फोटुनि सां ई मार कुट करे पंहिंजो हाउ ठारींदो आहियां मुंहिंजो त पोइ ठीकु आहे हेॾां इहे ज़िंदगी जा अनुभव अथव ऐं खिलणु ॾाढो ॾुखियो अथव अॼु कुदरती चांस मिलियो अथव हर को सूरनि में सड़ियो वेठो आहे अमां सच ॿुधायो घर में एतिरो खिलंदा आहियो मां सम्झां थो तव्हांजी भई जंहिंजी शादी हूंदी न उन ॾींहुं बि एतिरा कोन खिलिया हूंदा छो उन खां पोइ त जोके खिल बंदि ई थी वेंदी आहे पर उन ॾींहं ताईं माण्हू खिली सघंदो आहे हर को सूरनि में सड़ियो वेठो आहे अदा ॾिसो नंढा नंढा बालक वीचारा ॿारड़ा 5 साल जी उमिरि वजन संदसि 9 किलो त बस्ते जो वजन 13 किलो गॾु कूली थो मोकिलणो पए स्कूल में भई खणाए वञी छोकिरे खे हर कंहिंखे सूर ॿारनि खे 5 साल जो ॿार ट्यूशनूं धार त स्कूल जा धार माणस धार रत पीअंदी राति जो टीवी न ॾिसणु ॾेसि घुटा ॾेई सुम्हारेसि सोजा मथां कंपल विझंदो पियो पिटींदो आहे चटी पाण ॾिसी थी मूंखे कोन थी ॾिसण ॾी